असांखे मोकिलियो असीं धाड़ेलनि सां ॻाल्हायूं बाबा तव्हांखे जेका असां गवर्नमेंट खे टैक्स ॾींदा आहियूं उहा सालियानो तव्हांखे ॾींदासीं तव्हां असांजो तहफ़ुज़ कयो। कश्मीर ज़िले अंदर बदअमनी जो राज आहे। ॾींहुं ॾिठे जो जेको आहे तव्हां माण्हू अगवा थियनि था। ॿ ॾींहं पहिरियां कश्मीर जे विच शहर मां हिंदू नौजवान सागर कुमार खे अगवा कयो वियो आहे। इन खां पहिरियां डॉक्टर मुनीर नाइज खे उनजी अस्पताल मां अगवा कयो वियो आहे। मुखी जगदीश कुमार अगवा थियल आहे। मासूम ॿार धाड़ेलनि जे चंबे में आहिनि। पुलिस मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे। हिंदू बिरादरी कश्मीर में बि एहतिजाज कयो पर अॼु कराची में रहंदड़ जेके हिंदू बिरादरी जा माण्हू आहिनि उन्हनि कराची प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो आहे। कश्मीर जो मुखिया इंदर कुमार उहो असां सां गॾु मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त आख़िर उते छा सूरत हाल आहे। मुखी साहिबु छा सूरत हाल आहे? साईं सूरत हाल ॾाढी गंभीर थी चुको आहे। असांखे घटि में घटि 3 महीना थी विया आहिनि जो पूरो ज़िलो असांजो बाह में भरे थो पियो। रोज़ का न का वारदात थिए थी पई। कॾहिं कोई फुर करे वञे थो दुकान तां, कोई ॿार अगवा करे वञे थो। इहे न असांजा न वॾा महफ़ूज़ आहिनि न ॿार महफ़ूज़ आहिनि। असां जॾहिं घरों निकिरूं था त असांखे इहा ख़बर न हूंदी त असां घर वापसि ईंदासीं सही सलामत या कोई असांखे खणी वेंदो। दुकान ते वञूं था कारोबार लाइ बि उते बि सारो ॾींहुं परेशान हूंदा आहियूं त मथां कोई अची करे असांखे जेको आहे फुर करे वञे। असांजी पुलिस इंतिज़ामिया बि कुझु नथी करे। थोरो आख़िरी आसरा ॾेई करे वरी उहा ॻाल्हि थिए थी पई। ॿ ॾींहं गुज़रनि था, ॿी वारदात थिए थी। कॾहिं ॿ वारदातूं बि हिकु ॾींहं ते थी वञनि थियूं पियूं। हाणे ताज़ो असांजो सागर कुमार के जेको सिटी में अगवा करे विया ईअं सम्झो उहे दीदत लिदत करे विया। साइकिल मोटर ते किलाशनकोफ न खणी अची ज़ाहिरी तौर ते अची कश्मीर ते हमलो कयो अथनि। उते होटल ते वेठे तक़रीबन 15-20 माण्हू हुआ। उन्हनि खां फुर कयऊं ऐं असांजे सागर कुमार खे अगवा करे साइकिल मोटर ते खणी विया। तव्हां सम्झो त असांजो मेन रोड आहे उते चौधारी चौकियूं हूंदियूं। इहे साइकिल मोटर वारा किलाशना खणी अची करे उहो कीअं पंहिंजे आज़ादी सां अची माण्हू खे अगवा करे निकिरी विया। असां लोकल इंतिज़ामिया उन में बिल्कुलु बेवस आहे। पहिरीं ॻाल्हि त हू गवर्नमेंट जी तरफ़ूं असांजा जेके आहिनि एफज़ी आहिनि असांजो उन्हनि ते फ़र्ज़ु आहे त असांजो तहफ़ुज़ करनि, असांखे जेको आहे न अमन अमान बहाल करे ॾियनि। उहे टोटली फेल्यूर आहिनि। उन्हनि वटि असां DCC वटि SP साहिब वटि पूरी पंचायत कश्मीर ज़िले जी उहा वञी थकी पई आहे। रोज़ इहो दिलासो आहे हा अलाह चङी कंदो, अलाह चङी कंदो। अलाह त बिल्कुलु चङी कंदो, असांजी ख़ुदि उन में उमेदु आहे। पर हिननि जो पंहिंजो लाइअमल कुझु बि कोन्हे। असां वटि नई वारदात आहे। कॾहिं माण्हुनि जे हाणे असांखे चवनि पिया त 5 बजे शाम खां ॿाहिरि न निकिरो। हींअर पन्याकिल मां 2-3 ॾींहं थिया आहिनि घर में घिरी करे उन्हनि सां तशदुद कयो आहे। हाणे काॾे वञनि माण्हू, काॾे वञनि? घर बंदि करे किथे ॿाहिरि निकिरी वञनि। असीं गवर्नमेंट खां इहा अपील कयूं था त असांजी कश्मीर डिस्ट्रिक्ट खां अची करे पूरी असांजी आवाम जेका आहे कराचीअ जी तव्हां वटि प्रेस क्लब वटि अची करे असीं एहतिजाज करियूं था। उनखां पुछूं था त बाबा असांखे ॿुधायो असीं कयूं छा, असां काॾे वञूं? ॿियो को रस्तो आहे असांखे ॿुधायो, न त असांखे मोकिलियो असीं धाड़ेलनि सां ॻाल्हायूं। बाबा तव्हांखे जेका असां गवर्नमेंट खे टैक्स ॾींदा आहियूं उहा सालियानो तव्हांखे ॾींदासीं तव्हां असांजो तहफ़ुज़ कयो। सो असांखे सम्झ में नथो अचे जो गवर्नमेंट वटि ॿियो को रस्तो आहे त असांखे ॿुधाए। सर तमामु गंभीर सूरत हाल आहे। लोकल माण्हू चाहे सिंधी हुजे, हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, केर बि हुजे, उन्हनि ते ज़ुल्म करण वारा बि पंहिंजा माण्हू ने ऐं अगवा थींदड़ बि पंहिंजा माण्हू ने। पुलिस कोई बि एक्शन नथी वञे, ड्रामेबाज़ी करे चक्कर हणी मोटी थी अचे। पुलिस कचे में धाड़ेल वाड़ेल मारे थी। सर पोइ धाड़ेल पुलिस थी मारे या धाड़ेल पाण में विड़ी मरनि था उहो त ख़ुदा खे ख़बर आहे। असां त ग़रीब माण्हू आहियूं, असां त निंड ते का टिप्पणी नथा करे सघूं। जे ज़्यादा कईसीं त घरनि मां असांखे खयो वेंदो। पूरे सिंध में सिर्फ़ु कश्मीर ज़िलो छो, कश्मीर ज़िले में डाकू राज आहे। कश्मीर ज़िले सां एॾो ज़ुल्म आहे जो असांजो कश्मीर जो माण्हू उहो भले पोइ असांजो हिंदू हुजे चाहे मुस्लिम हुजे त 6 बजे खां पोइ ॿाहिरि नथो निकिरी सघे। सिक्योरिटी इदारा बिल्कुलु नाकाम थी विया आहिनि। ऐं जेका हाणे टियों कश्मीर में वारदात थी आहे सागर कुमार जी, त उहा पुलिस जे त 100 किलोमीटर बि न आहे। तव्हां पाण ख़बर आहे तव्हांखे त 100 फुट ते बि न आहे, 100 मीटर ते बि न आहे। ऐं उतां हिकिड़ी ईअं भरे विच शहर मां हिकिड़ी वारदात थी वई आहे मोटरसाइकिल ते साहब। ऐं ही सॼा घाट बि बंदि हुया। जॾहिं खणी विया त किथे विया? आसमान में त कोन विया। तो हिकिड़ो पंहिंजो सूबेदार हुयो, उन्हनि खे उन्हनि 2 ॾींहंनि में छॾाए विया। बाक़ी जेके असांजा मुखी साहिब आहे या नंढा ॿार सागर कुमार आहे या ॿिया आहिनि या मुस्लिम असांजा भाउर आहिनि उहे अगवा थियल आहिनि ऐं उन्हनि खे 2-2.5 महीना थी विया आहिनि। ऐं असां सभु हड़तालूं सभु कयूं। असां जॾहिं अपील था कयूं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे, स्पेशली चीफ ऑफ आर्मी स्टाफ अपील था कयूं त हू ज़ाती इंट्रस्ट वठे। साईं जीअं तव्हांखे सभिनि खे ख़बर आहे त हिन टाइम असांजे ज़िले जी सिचुएशन कीअं थी वई आहे।
हुआ। मुंहिंजो जिगरी दोस्त, मुंहिंजो बचपन जो दोस्त सागर कुमार 2 ॾींहं अॻु उनखे मोटरसाइकिल ते अगवा करे विया आहिनि। इन खां वधीक ज़ुल्म छा हूंदो? जितां कश्मीर सां तारुक जेके हिंदू नौजवान आहिनि या जेके शहरी आहिनि उन्हनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे त हू इन बदमनी जी बाहि खां एतिरा तंग आहिनि त लॾण जूं ॻाल्हियूं बि कनि था। उन सां गॾु हुननि इहो बि चयो आहे त अगरि हुकूमत पुलिस खां इहो सॼो कुझु नथो थी सघे त घटि में घटि उहो ॿुधाए छॾनि त भई असां धाड़ेलनि खे पाण वञी करे चऊं त बाबा उहो जेको भत्तो आहे या जेको टैक्स जमा करायूं था उहो सरकार खे छो ॾियूं, तव्हांखे ॾियूं ऐं तव्हां असांजो तहफ़ुज़ कयो। तंहिंजे करे हिननि सभिनी जो इहो मुतालबो आहे त कश्मीर में या त फ़ौजी ऑपरेशन कयो वञे या त कश्मीर जो जेको अमन आहे उहो कंहिं बि सूरत में बहाल करे ॾिनो त जीअं हीअ जेके माण्हू आहिनि, हीअ जेके बदमनी खां तंग माण्हू आहिनि, हे सुख जो साह खणी सघनि।